अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। रोड़ी जे डंडी वारे इलाइक़े ॻोठ खोड़ो जे रहवासियुनि सैयद बिरादरी जे माण्हुनि फुर थियल माल जे ख़िलाफ़ रोड़ी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते यूसी डंडी लॻ ॻोठ खोड़ो जे मुज़ाहिरीन सैयद जनाब अली शाह, सैयद बुडल शाह, सैयद मुख्तियार अली शाह, सैयद अकबर अली शाह ऐं ॿियनि सैयद बिरादरी जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम मणींदे चयो त सैयद जनाब अली शाह ॻोठ भरिसां पंहिंजो माल चारे रहियो हो त असांजी बिरादरी जा माण्हू सैयद अली गुल शाह ऐं सैयद आफ्ताब अली शाह पंहिंजे साथियुनि सां गॾिजी हथियारनि जे ज़ोर ते असांजे हमराह खे यरगमाल बणाए 2 बकरियूं, 1 गऊं ऐं 1 गाबो काए विया। इतला मिलण बाद असां संगरार थाणे ते पहुची जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई, पर हिन वक़्त ताईं संगरार पुलिस कक बनी बीणो नाहे कयो। असां मिसकिन माण्हू आहियूं, असांजो गुज़र सफ़र माल ते आहे। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध, DIG सखर, SSP सखर ऐं वस वारनि खां अपील कई आहे त असांजो फुर थियल माल वापसि कराए जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे संदन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। ॿिए पासे राब्तो करण ते SHO संगरार सलीम कोलाची ॿुधायो त सैयद बिरादरी जो पाण में तकरार हलंदड़ आहे, जंहिं सबबु पाण में हिक ॿिए मथां इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। जेका बि धुर ॾोह में मुलविस साबित थी उन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी।